पत्थर जी हिकिड़ी शिला पई हुई, उनखे ॾिसी करे पाण भगवान राम पुछियो त प्रभु ये शिला कहिड़ी आहे? तॾहिं मुनीअ विस्तार सां पूरी कथा चई करे ॿुधाई। कहिड़ी? त गौतम मुनीअ जी स्त्री अहिल्या, जंहिंखे शाप लॻो पतीअ जो, उहा पत्थर जी देह धारण करे वॾे धीरज सां तव्हांजे चरण कमलनि जी धूल थी चाहे। हे रघुवीर, हिन ते कृपा कयो। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। गौतम मुनि महान शक्तिशाली ऐं हिन जी जेकी धर्म पत्नी हुई माता अहिल्या, एॾी 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 सुंदर हुई। इनखे ब्रह्मा जी महाराज पाण गौतम ऋषिअ सां हिननि जो विवाह करायो। राजा इंद्र चाहे पियो हिन सां मां विवाह कयां, स्वर्ग में इनखे अप्सरा ठाहे रखां या राणी ठाहे रखां, लेकिन न, ब्रह्मा जी पहिरियों हुनजे शील जी, सदाचार जी, ब्रह्मचर्य जी परीक्षा वरिती ऐं गौतम मुनि उन में बिल्कुलु अॻिते रहिया, उत्तीर्ण थिया। तॾहिं अहिल्या जो उन्हनि सां विवाह थियो। लेकिन हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, काम में भरिजी करे राजा इंद्र अची करे जेॾी महिल गौतम ऋषि स्नानु करण विया त उन्हनि जो ई रूप धारण करे आयो ऐं व्यभिचार कयो। एतिरे में जीअं वापसि आया गौतम ऋषि, राजा इंद्र भेष बदिले करे तुरंत निकितो हुतो ऐं तुरंत ॾिसी करे गौतम ऋषि महान ज्ञानी, त्रिकालदर्शी, महान विद्यावान, नेत्र बंदि करे ॾिठऊं त नज़र आयो, रूप बदिले करे वञे तो हिते इंद्र आहे। तुरंत सम्झी विया त राजा इंद्र खे बि शाप ॾिनऊं ऐं वरी पंहिंजी धर्म पत्नी अहिल्या खे बि शाप ॾिनऊं। चओ हरे राम। त वञ, तोखे बि ध्यानु न आयो, पत्थर ठहियल रही, वञ शिलाई ठही वञ, पत्थर बणिजी वई। रोई करे चरणनि में किरी, मुंहिंजो उद्धार कीअं थींदो? तॾहिं करुणा अची वई, अखियूं भरिजी आयूं। चई भगवान पाण ईंदा, जॾहिं उन्हनि जे चरणनि जी धूल, उन्हनि जा चरण तोखे स्पर्श थींदा त तूं वरी शिला मां पाण वापसि स्त्री रूप में अची वेंदी। तॾहिं खां उहो पत्थर रूप में ॾिसंदी रहंदी सभु ऐं इंतज़ारु कंदी कि कॾहिं राम जी ईंदा। ये शबरी माता बुहारी पाए करे प्रतीक्षा कंदी, ये वीचारी पत्थर ठहियल इंतज़ारु कंदी। चओ हरे राम। ही कथा त ॾाढी रहस्यमय आहे, लंबी चौड़ी कथा आहे, हा न। कोई संत ईअं बि चवंदा आहिनि चंद्रमा खे बि शाप ॾेई छॾियऊं, चंद्रमा खे बि हटाए छॾियो हुन राजा इंद्र। छो जो पहिरियों घड़ी ऐं अलार्म त हूंदा न, चंद्रमा राति तारनि सां, सूर्य भॻवान सां ई ॾींहं ऐं राति जो पतो पवंदो, हा न। मुर्गे सां पतो पवंदो त मुर्गे खे शाप ॾिनऊं, ग़लति समय ते उन बांग ॾिनी राजा इंद्र जे चवण ते, उनखे बि शाप ॾिनऊं त तूं केॾी महिल बि वेठो हाणे बांगूं ॾींदे चिलाईंदो रहंदे, माण्हू तोखे खाईंदा बि, पहिरियों उनखे न खाईंदा। चओ हरे राम। इन तरह सां इहा कथा ॾाढी रहस्यमय आहे, लेकिन मूल कथा इहा आहे कि उनखे उनजे पतीअ शाप ॾिनऊं, करुणा आई त चयूं भाई तोखे राम जी उद्धार कंदा। त संतनि जो शाप बि ॾिसो वरदान थियो, न त भगवान राम जी चरण रज मिलण, ओहो, वॾनि वॾनि संतनि खे बि मुश्किल मिलंदी आहे। ऐं जंहिंखे मिली त पोइ बिना कारण जे उहो भवसागर पार। त अॼु मुंहिंजा राम जी अची करे पाण पुछनि था गुरुजीअ खां, सर्वांतरयामीन, मतां गुरुजी भुलिजी न वञनि, अॻिते न वधी वञनि। वीचारी उहा देवी, ओहो हो, हज़ारनि लखनि सालनि खां प्रतीक्षा थी करे, इहा वीचारी रहिजी न वञे। ऐं मां पाण चमत्कार बि नथो ॾेखारे सघां, मां त मर्यादा पुरुषोत्तम आहियां। त पाण था पुछनि गुरुजी हीअ शिला कीअं थी लॻे पई, ॾाढी अद्भुत आहे, मनुष्य जे आकार जी। तॾहिं गौतम ऋषि जी कथा अहिल्या जी चई करे विश्वामित्र चवनि था, हे राम जी, गौतम मुनिअ जी स्त्री अहिल्या शाप जे करे पत्थर जी देह धारण करे वॾे धीरज सां तव्हांजे चरण कमलनि जी धूल थी चाहे। यानी पत्थर बणिजी वई आहे, पर ॾिसे थी, सम्झे थी, बुद्धि अथसि। चओ हरे राम। और तॾहिं खां तव्हांजी प्रतीक्षा थी करे, छो जो हुन जा पति चई आहिनि, तव्हांजे चरणनि जी धूल थी चाहे। हे रघुवीर, हिन ते कृपा कयो। आहा, गौतम नारी श्राप बस उपल देह धर धीर, चरण कमल
रज चाहते कृपा करो रघुबीर। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय। जी गुरु जी विश्वामित्र महाराज जी चयो श्री राम जी जे पवित्र शोक के नाश करण वारे चरणन जो स्पर्श पाईंदे सचमुच उहा तपस्या जी मूर्ति अहिल्या प्रकट थी वई। बोलो सियावर रामचंद्र की, अहिल्या जी महारानी की। छो जो भगवान जा चरण स्पर्श थिया उन जा जेके भी दोष हुया लही विया। तप जेको थियो शाप मिलियो उन में भी दोष दूर थियो। भक्तन के सुख ॾियण वारा भगवान रघुनाथ जी चरणन जो थोड़ो सो स्पर्श कयो वो पत्थर गायब थियो। उन में अति सुंदर माता अहिल्या प्रकट थी वई, भगवान जे चरणन में किरी पई। भगवान जा चरण धोई छॾी आंसुनि सां ऐं भगवान रघुनाथ के ॾिसी करे हथ जोड़े करे साम्हूं बीहंदी ॾिसंदी रहिजी वई। अति प्रेम जे करे अधीर थी वई। उन जो शरीर पुलकित थियो। मुख मुंहं सां वचन ॻाल्हाए नथी सघी, गलो जेको आहे न अवरुद्ध थियो। वॾनि भागनि वारी अहिल्या प्रभुअ जे चरणनि में लिपटी वई। नेणनि जे जल सां प्रेम ऐं आनंद जा ॻोढ़ा वहण लॻा, धाराऊं वहण